खूनी लॉन्ग मार्च जो खतरो, इस्लामाबाद इंतजामिया एमरजेंसी लाइ एम्बुलेंसिस तलब करे वरितियूं। इस्लामाबाद पुलिस लॉन्ग मार्च जे इस्लामाबाद अचण ते हथियारबंद एहलकारनि खे मुक़रर करण जी इजाज़त तलब करे वरिती। IG इस्लामाबाद लॉन्ग मार्च में हथियारबंद ग्रुपनि खे मुंहुं ॾियण लाइ क्विक रिस्पॉन्स फोर्स QRF मुक़रर करण लाइ वफ़ाक़ी घरू वज़ारत खे ख़त लिखी छॾियो आहे। IG इस्लामाबाद पुलिस लिखियो त लॉन्ग मार्च ते एंटी टेररिज़म स्क्वाड खे बि मुक़रर करण जी इजाज़त ॾिनी वञे। ज़रियनि मूजिबि हथियारबंद एहलकारनि जी मुक़ररी जी दरख़्वास्त अली अमीन गंडापुर ऐं कामरान बंगश जे बयाननि जी रोशनी में कई वई आहे। होॾां इस्लामाबाद पुलिस सां गॾु इंतज़ामिया बि PTI जे लॉन्ग मार्च लाइ तयारियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। इस्लामाबाद इंतज़ामिया एमरजेंसी लाइ CDA खां 10 एम्बुलेंसिस जी दरख़्वास्त कई आहे। उन हवाले सां इस्लामाबाद जे ज़िले मैजिस्ट्रेट CDA डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में सूरतहाल खे नज़र में रखंदे 10 एम्बुलेंस ऐं 5 फायर ब्रिगेड गाॾियूं पिणु फ़राहम करण जो चयो वियो आहे।